अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी जेका अॼु राति क़िस्त अचण वारी आहे उन जूं कुझु ख़ासि ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं नोट फरमाईंदा आराम सां इहे वीडियो ॾिसंदा कुझु ख़ासि ॻाल्हियूं जेका तव्हांजे कम जूं हूंदियूं उन तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसो ऐं उदासी टीवी खे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। हलूं था नेक्स्ट एपिसोड जी कहाणी जी तरफ़ त उहे कहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं आहिनि। हीउ वीडियो नंढड़ो आहे, 2 मिंट जो ज़रूरु पूरो ॾिसिजो। ऐं रोज़ाना तव्हांजे लाइ असां एडवांस सभ खां पहिरियां मालूमात आणींदा आहियूं। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हर माण्हू इहो सोचे रहियो आहे त मीर छो चुप आहे, मीर मूसा जे मथां एॾो ज़ुल्म छो थो करे, मीर मूसा जो साथ छो नथो ॾिए, मीर मूसा जो दोस्त आहे, कॾहिं वफ़ा करे थो त कॾहिं वरी दगा थो करे। इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त मीर मजबूर आहे दोस्तो। मीर इन जे लाइ मजबूर आहे जे मीर खे शामीर ऐं मूसा जी भेण जो ॾसु खपे। उहो ॾसु मिलंदो नवाब खान खां। नवाब खान ओसी ताईं ॾसु न ॾींदो मीर खे जेसीं ताईं मीर जे मथां पूरो एतबार नथो करे थी मुंहिंजो माण्हू आहे, मूसा जो नाहे ऐं मूंसां दगाई न कंदो। इहो एतबार हासिलु करण जे लाइ मीर हर हुन अहिड़े ज़ुल्म खां गुज़री रहियो आहे जेको हुनखे न करणु खपे। मूसा जे ख़िलाफ़ु सजावल ख़ान जे ख़िलाफ़ु इज़तूं रोंदे थो, इज़तूं लताड़े थो परायूं सिर्फ़ु नवाब खान जे करे। मतिलबु उहो राज़ हासिलु कंदो जेका नवाब खान वटि दिलि में समायल आहिनि ऐं नवाब खान वस ताईं इहे मीर खे पंहिंजा राज़ कोन ॾसींदो। इहो अॻिते तव्हां ॾिसंदव हली त मीर मूसा जो साथ ॾींदो। जेकी क़िस्त अचण वारी आहे त हिते बि तव्हांखे थोरो मीर जे चहिरे ते टेंशन नज़र ईंदी। ठीकु आहे न दोस्तो, इहो हुया राज़। असांखे ॾींदा इजाज़त, ॿी कहाणी वरी ॿी क़िस्त में। ख़ुदा हाफ़िज़।